हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी उम्र मुबारक 86 साल थी हुई, पर अञा ताईं औलाद जहिड़ी नेमत खां महरूम हुआ। हुन अलाह पाक जी हुज़ूर में दुआ लाइ हथ खणी चयो त ए मुंहिंजा रब, मूंखे नेक ऐं साले पुट अता कर। संदसि इहा दुआ अलाह पाक जी बारगाह में क़बूल पई ऐं अव्हां जी ॿी घरवारी बीबी हाजरा रज़ियल्लाहु अन्हा जे बतन मुबारक मञा हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी ख़ुशख़बरी ॿुधाई वई। इब्रानी ॿोलीअ में इस्माइल जो उचार शुमाइल आहे। शुमा जो मतिलबु ॿुध ऐं ईल मां मुराद अलाह आहे। जीअं त औलाद जी घुरियल दुआ ॿुधी वई हुई, तंहिं करे पुट जो नालो इस्माइल रखियो वियो। हज़रत सारा रज़ियल्लाहु अन्हा जेका हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी पहिरीं घरवारी हुई, तंहिं करे हज़रत हाजरा रज़ियल्लाहु अन्हा जे बतन मञा हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी पैदाइश उन्हनि खे बिने पसंदि न आई ऐं हुन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ते ज़ोर भरियो त हज़रत हाजरा रज़ियल्लाहु अन्हा ऐं हुन जे पुट खे कंहिं ॾूराई जॻह ते छॾे अचो त जीअं उहे ॿई मुंहिंजी नज़रनि जे साम्हूं न रहनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जेतोणीकि इहा ॻाल्हि न वणी, पर अलाह पाक जी बारगाह मंझां हुकुम थियो त हज़रत हाजरा ऐं हज़रत इस्माइल खे अरबिस्तान जे रेगिस्तान वारे इलाइक़े में छॾे अचो ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बीबी हाजरा ऐं मासूम इस्माइल अलैहिस्सलाम खे उन जॻह वठी आया जिते अॼु काबतुल्ला शरीफ़ आहे। उन वक़्तु इहा जॻह बिल्कुलु गैराबाद हुई। हिकु थैली खजूर ऐं हिकु मुश्कीज़ा पाणी जी उन्हनि खे ॾेई अवां वापसि वञणु लॻा त बीबी हाजरा रज़ियल्लाहु अन्हा खेनि रोके पुछणु लॻी त असांखे हिन रणपट में छॾे अवां केॾांहुं था वञो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ख़ामोशी ॾिसी बीबी हाजरा रज़ियल्लाहु अन्हा चवणु लॻी, छा इहो सभु कुझु मुंहिंजे पाक रब जे हुकुम सां आहे? हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हा में जवाबु ॾिनो। तॾहिं बीबी हाजरा रज़ियल्लाहु अन्हा खेनि वञण जी इजाज़त ॾींदे चयो त असांजे लाइ अलाह पाक ई काफ़ी आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हलंदे हलंदे जॾहिं अहिड़ी जॻह ते पहुता जितां ॿई माउ पुट संदसि निगाहनि खां ग़ाइबु थी विया, त पाण अलाह पाक जी बारगाह में अर्ज़ु कयो त मूं हिकु औलाद अहिड़ी मैदान में वसाई आहे जिते का बि आबादी वग़ैरह न आहे। ए रब, तुंहिंजे पाक घर लाइ पंहिंजी अता क़ाइमु रख। ए रब, कुझु माण्हुनि जूं दिलियूं उन्हनि तरफ़ झुकाए छॾ ऐं उन्हनि खे पंहिंजे फज़ल सां रोज़ी अता फ़रमाए त जीअं उहे शुक्र अदा कनि। हज़रत हाजरा रज़ियल्लाहु अन्हा कुझु ॾींहंनि ताईं त मशकेज़े मां पाणी पीअंदी रही ऐं खजूरनि सां गुज़ारो कंदी रही ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे खीर पीआरींदी रही। जॾहिं पाणी ऐं खजूरूं ख़तमु थी वियूं त हूअ ॾाढी ग़मगीन थी, छाकाणि त हूअ पाण बि बुखाइल हुई, जंहिं करे हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम लाइ खीर बि न पिए थी सघियो ऐं मासूम ॿारु उञ ऐं बुख खां रुअणु शुरू करे ॾिनो। पुट जी बेचैनी ॾिसी करे बीबी हाजरा पाणी जी ॻोल्हा शुरू कई ऐं हूअ सफ़ा जबल ते चढ़ी त शायदि को अलाह जो बानू नज़र अचे या किथां पाणी मिली पवे, पर कुझु बि नज़र न आयो ऐं हूअ वापसि हेठि लही आई ऐं वरी ॿिए जबल मरवा ते चढ़ी त मन उते को पाणी नज़र अची वञे। अहिड़ीअ तरह बीबी हाजरा 7 भेरा चकर लॻाया ऐं इहो जज़्बो अलाह पाक जी बारगाह में एतिरो त पसंदि आयो त बैतुल्लाह जी ज़ियारत लाइ ईंदड़ हर शख़्स लाइ अलाह पाक उनखे लाज़िम करे छॾियो त हज़रत हाजरा रज़ियल्लाहु अन्हा जी सुन्नत जी पैरवी कंदे सफ़ा ऐं मरवा जे जबलनि जी सही करे। इन्हीअ जुदोजहद वारे अमल जी क़बूलियत जो हिकिड़ो इशारो इहो बि हो त 7हें चकर में जॾहिं बीबी हाजरा रज़ियल्लाहु अन्हा पंहिंजे पुट वटि वापसि आई त ॾिठाई त जंहिं जॻह हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम रोईंदे रोईंदे पंहिंजे पेरनि जूं खुड़ियूं हणी रहियो हो, उन जॻह तां पाणी जो चश्मो जारी थियणु लॻो हो ऐं इहो चश्मो अॼु बि मौजूदु आहे ऐं अॼु असां उन खे आबे ज़मज़म जे नाले सां सुञाणूं था। हज़ारे साल गुज़रण जे बावजूदु चश्मे जो पाणी अहिड़ी तरह ई जारी आहे। अलाह पाक उन्हीअ में मख़लूक़ जे लाइ शफ़ा रखी आहे। बीबी हाजरा रज़ियल्लाहु अन्हा इहो मौजूज़ो ॾिसी ॾाढो ख़ुशि थी ऐं अलाह पाक जो शुक्र अदा कयो। उनखां पोइ पाण पंहिंजे पुट खे पाणी पीआरियो ऐं पाण बि पीताईं। उन ई वक़्तु अलाह पाक जी तरफ़ खां हिकु फ़रिश्तो हाज़िर थियो ऐं अलाह पाक जी तरफ़ खां नियापो ॾिनो त ए हाजरा, ॾुख न कर, न ई को डपु कर, छो त अलाह पाक अव्हां ऐं हिन ॿार खे को बि नुक़सानु पहुचाइणु न ॾींदो, छो त हीउ अलाह जो घरु यानी बैतुल्लाह जी जॻह आहे जेको हिन ॿार ऐं संदसि पीउ खे तामीर करणो आहे। कुझु अरसे बाद बनी चोरा नाले हिकु क़बीलो पाणी जी सहूलियत ॾिसी हज़रत हाजरा रज़ियल्लाहु अन्हा जी इजाज़त सां हिते अची आबाद थियो। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जो नंढपण उन ई क़बीले जे माण्हुनि सां ई गुज़रियो। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम अञा नंढड़ा ॿार ई हुआ त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हिकु ख़्वाबु ॾिठो त पाण पंहिंजे प्यारे पुट खे अलाह जी राह में क़ुर्बान करे रहिया आहिनि ऐं पाण मुसलसल 3 रातियूं इहो ख़्वाबु ॾिठो ऐं खेनि पक थी त इहो ख़्वाबु अलाह पाक जी तरफ़ खां ई आहे।
ऐं पाण अलाह पाक जे उन हुक्म खे पूरो करण जो इरादो फ़रमायो ऐं पाण इहो ख़्वाबु पंहिंजे पुट खे ॿुधायो। ख़ान पुछियईं त मुंहिंजा बच्चा, आउं तोखे पंहिंजे ख़्वाब जे पेश नज़र अलाह जी राह में क़ुर्बान करणु चाहियां थो, ॿुधाए तुंहिंजी कहिड़ी मर्ज़ी आहे। जंहिं ते हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम फ़रमायो त बाबा साईं, अव्हां अलाह पाक जा नबी ऐं प्यारा बाना आहियो। अव्हां बेफ़िक्र थी अलाह जे हुक्म जी तामील करियो। इनशा अल्लाह अव्हां मूंखे सब्र वारनि मंझां ॾिसंदा। अहिड़ीअ तरह हे ॿई अलाह जा पाक बाना अलाह जे हुक्म खे पूरो करण लाइ घर खां निकिता। रिवायतनि में अचे थो त शैतान उन्हनि खे नाकाम करण लाइ केतिरा ई हीला हलाया। सभ खां पहिरियां ई उहो बीबी हाजरा रज़ियल्लाहु अन्हा वटि आयो ऐं खेनि ॿुधायो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे अलाह जी राह में क़ुर्बान करणु वञी रहियो आहे। जंहिं ते बीबी हाजरा रज़ियल्लाहु अन्हा वराणियो त इस्माइल असांजी अकेली औलाद आहे, इब्राहिम ईअं नथो करे सघे। जंहिं ते शैतान चयसि हू अलाह पाक जे हुक्म मुताबिक़ ईअं करे रहियो आहे। तंहिं बीबी हाजरा जवाबु ॾिनसि त जेकॾहिं इहा मुंहिंजे पाक रब जी रज़ा आहे त आउं उन ते राज़ी आहियां। जॾहिं हिते शैतान जी न हली त हुन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे उकसाइण जो इरादो कयो ऐं हुन जी दिलि में पीउ जी शफ़क़त खे उभारणु लॻो ऐं चवणु लॻो त इब्राहिम, इस्माइल तुंहिंजी अकेली औलाद आहे। तूं हाणे ज़ईफ़ुल उमिरि आहीं ऐं हाणे हिन सां ई तुंहिंजी नस्ल हलंदी। हीअ अव्हां छा पिया करणु वञो? जंहिं ते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जवाबु ॾींदे चयो त मूंखे मुंहिंजो पुटु अलाह पाक ॾिनो आहे ऐं उहो मूं वटि अलाह जी इमानत आहे। आउं अलाह जे हुक्म ते राज़ी आहियां। हू जीअं चाहे हुकुम ॾे, असां उन जा ताबे ऐं फ़रमान बरदार आहियूं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे अहिड़े जवाब ते शैतान खे सख़्तु मायूसी थी, पर हुन पंहिंजी कोशिश जारी रखी ऐं हुन हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे बि वरगलाइणु चाहियो, पर उहो बि अलाह पाक जी रज़ा ते राज़ी रहियो ऐं शैतान खे चयाईं त आउं अलाह जी रज़ा ते राज़ी आहियां। मुंहिंजे रब मुंहिंजे पीउ खे मुंहिंजी क़ुर्बानी जो हुकुम ख़्वाब जे ज़रिए ॾिनो आहे ऐं नबियनि सॻोरनि जा ख़्वाब सचा हूंदा आहिनि। रवायतनि मूजिबि शैतान 3 भेरा उन्हनि खे क़ुर्बान गाह तरफ़ वञण खां रोकण जी कोशिश कई ऐं 3 भेरा हज़रत इब्राहिम ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम उन ते पथर वसाया ऐं उन खे कामयाबु थियणु न ॾिनो। इहा ई उहा सुनत आहे जेके हर साल हाजी सॻोरा वरजाईंदा आहिनि ऐं इन ई सुनत खे रमी चइबो आहे। आख़िरकार ॿई पे पुट मना जे मैदान में पहुता जिते हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे ज़बह करणो हो। उन वक़्तु काइनात उहो मंज़रु ॾिठो जेको अॻु में कॾहिं बि न ॾिठो हो ऐं शायदि क़यामत ताईं न ॾिसी सघे। ज़मीन ऐं आसमान बग़ैर कंहिं हरकत जे ख़ामोश बीठल आहिनि। काइनात हैरान ऐं परेशान आहे। फ़रिश्ता अर्श खां ज़मीन ते अजीब मंज़र ॾिसी रहिया आहिनि। उन ई वक़्तु इस्माइल अलैहिस्सलाम पंहिंजे वालिद सां मुख़ातिब थी चवनि था, बाबा साईं, अव्हां मुंहिंजा 2 हथ ऐं 2 पेर रसीअ सां ॿधी छॾियो त जीअं छुरी हलाइण वक़्तु अव्हां खे का परेशानी पेश न अचे ऐं अव्हां मूंखे मुंहुं भर ज़मीन ते लेटाइजो जीअं मुंहिंजो चहिरो ज़मीन तरफ़ हुजे। छो त जेकॾहिं मुंहिंजो चहिरो अव्हां जी तरफ़ हूंदो त मतां अव्हां खे मूं ते तरस न अची वञे ऐं अव्हां मूंखे ज़बह न करे सघो ऐं पंहिंजी अखियुनि ते पटी ॿधी छॾियो ऐं ज़बह करण खां पोइ मुंहिंजी कमीस मुंहिंजी माउ खे ॾिजो त जीअं उनखे सब्र अची वञे। पीउ पुट जी सभिनी ॻाल्हियुनि ते अमल कयो। पुट जी पेशानी चुमी हथ पेर ॿधिया ऐं पुट खे ज़मीन ते मुंहुं भर लेटायो ऐं छुरी हलाइणु लॻो, पर छुरी हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम ते न हली, छो त अलाह पाक खे कुझु ॿियो ई मंज़ूर हो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम छुरी हलाइनि था पर छुरी नथी हले। अव्हां पंहिंजो पूरो ज़ोर लॻायो था पर छुरी हलाइण जो नालो ई नथी वठे। अव्हां छुरी सां मुख़ातिब थी चओ था त ए छुरी, तूं छो नथी हली? मुंहिंजे मासूम इस्माइल जो गलो त तमामु नाज़ुक आहे, पोइ छो नथी हले? अर्श ते फ़रिश्ता ख़ामोश थी हिकु इंसान जी पंहिंजे रब सां मोहबत जो अजीब मंज़र पसे रहिया आहिनि। तॾहिं अलाह पाक हज़रत जिब्राइल खे फ़रमाइनि था त ए जिब्राइल, वञ ऐं जन्नत मां हिकु घेटो खणी वञ। मुंहिंजो ख़लील कॾहिं पोइ ते न हटंदो। वञ ऐं उन जी क़ुर्बानी कर। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम घेटो खणी वञनि था ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे छुरी जे हेठां हटाए घेटे खे रखनि था। हाणे छुरीअ खे हलण जी इजाज़त थिए थी ऐं उहा हलणु लॻे थी त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे हथनि ते गरम रतु लॻो त अव्हां जे वात मां बेसाख्ता आवाज़ु निकिरे थो त अलाहु अकबर, अलाहु अकबर, या अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे। पर जॾहिं अखियुनि तां पटी हटाइनि था त ॾिसनि था त हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम हिकु पासे सही सलामत वेठा आहिनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ताबेदारी ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी फ़रमान बरदारी बारगाह इलाही में क़बूल थी ऐं अलाह पाक हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे ज़बह थियण खां बचाए वरितो ऐं उन जी जॻह ते जे जानवर जी क़ुर्बानी ॾिनी वई उन मुतलिक़ रवायतनि में अचे थो त उहो जन्नत मां आंदल हिकु घेटो हो। इहा ई उहा क़ुर्बानी आहे जंहिंखे ता क़यामत
नेमत उम्मत मुस्लिमा जे लाइ अमली नमूनो बणायो वियो। हिन वाक़िए जो ज़िक्र अल्लाह पाक क़ुरान शरीफ़ में हिन तरह फरमायो आहे त ऐं असां हुन खे सॼो ईअं करे त ए इब्राहिम तो सच करे ॾेखारियो पंहिंजो ख़्वाबु। असां ईअं ॾींदा आहियूं बदिलो नेकी करण वारनि खे त बेशक इहो ई सरई जाचण ऐं उन्हनि जो बदिलो ॾिनो हिकु जानवर ज़बा जो। इहो अज़ीम क़ुर्बानी जो वाक़ियो जंहिंखे मुस्लमान ईद उल अज़हा ते मल्हाइनि था।